नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त अकिलेतनि जे 20 करोड़ जी प्रॉपर्टी ते 4 महीना अॻु राति जे विच में हथियारबंदनि अकिलेतनि जे घर में घिड़ी औरतनि खे वारनि मां गीले रोडनि ते उछलाए 4 दुकाननि ऐं बिल्डिंग ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि, जंहिं ते सईदाबाद अकिलेत सदर सेठ दिलीप कुमार लोहाणा हाई कोर्ट सिंध में सभिनी कब्ज़ा माफ़ियनि ते केस कयो हो, जेको कोर्ट में हलंदड़ अॼु शाम जो 4:30 बजे असिस्टेंट कमिश्नर सैयद उमार हुसैन शाह रज़वी, पुलिस SHO सैयद रियाज़ सूमरो, मुख्तियार कार आसिफ सूमरे सां गॾिजी कब्ज़े वारी जॻह ते पहुची कब्ज़े ते वेठल हमराहनि खे गिरफ़्तार करे कब्ज़ो कयल दुकाननि में पियल कब्ज़े खोरनि जो लखनि रुपयनि जो खेड़ ऐं ॿियो केतिरो ई सामान पुलिस जी मदद सां रोडनि ते उछलाए सभिनी दुकाननि ते नवां ताला हणी पंहिंजी तहवील में वठी छॾियो। असिस्टेंट कमिश्नर सैयद उमार रज़वी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त हिन प्रॉपर्टी ते केस दाख़िल आहे, जेको कोर्ट सगोरी में हली रहियो आहे। मूंखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऑर्डर कयो आहे त जेसीं ताईं हिन प्रॉपर्टी जो केस ख़त्म नथो थिए इहा प्रॉपर्टी पुलिस जी तहवील में रहंदी ऐं केर बि इन जे लाइ का बि हेरा फेरी कई त उन खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। SHO सैयद रियाज़ सूमरे मीडिया खे ॿुधायो आहे त असां जा नौजवान हर वक़्तु कब्ज़े कयल जॻह ते मौजूदु रहंदा, कंहिं बि ॿिए अकिलेतनि जे घर में घिड़ण जी कोशिश या का बि ग़लति हरकत कई त उन ते केस दाख़िल करे लाकअप कंदुसि। सईदाबाद शहरनि में हिकु ख़ुशी जी लहर छाइण लाइ यंग एक्शन कमेटी जे चीफ ऑर्गेनाइज़र जाम शहज़ाद अज़ीज़ मेमन, सिकंदर अली, एडवोकेट अल्ताफ़ राजपूत समेत समाजी अॻवान ऐं सिविल सोसाइटी जे अॻवान अब्दुल वाहिद उमरानी असिस्टेंट कमिश्नर जे हिन अमल खे सारायो ऐं उमीद कई त जेकॾहिं सईदाबाद में कब्ज़ा माफ़िया जे हथां निजी या सरकारी मिल्कियत कब्ज़ो थियल आहे त हाणे उन्हनि ते बि कानूनी तरह एक्शन खणणु घुर्जे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।